ऐं आचर ते शिकार ते वेंदो हुओ। मास्टर साहब वॾा वॾा छोकिरा सभु वेंदा हुआ त आउं वेंदो हुउसि। पोइ मूंखे कॾहिं कॾहिं डोड़ाए पोइ ते छॾींदा हुआ, पर आउं वरी पासो ॾेई महिल पन ते वरी वञी पहुचंदो हुउसि। पोइ चवंदा हुआ इहो भले पियो अचे। पोइ इहो हिकिड़ो राम ते हिसो हूंदो हुओ तमामु घणो। ॿियो हूंदो पढ़ण ते हिसो। पोइ जेके छोकिरा तिखा हूंदा हुआ पोइ उनजी चटा वेठी हूंदी असांजी। 3-4 छोकिरा हुआसीं, मूंखे यादि आहे त असांजी, पर के छोकिरा कॉमेडी इम्तिहान पास करे पोइ आया हुआ। पोइ उहे मूंखां पिया नंबर खणंदा हुआ। तव्हांजे 4थे दर्जे में आयासीं जॾहिं अलजेब्रा, जामेट्री ऐं ॿिया नवां कम जेके मथे आया त पोइ आउं उन्हनि खां अॻिते थी वियुसि। छाकाणि उहे नवां कम हुआ, उन्हनि मूं सां गॾु सिखिया, तंहिंजे करे हुननि खां अॻिते वधी वियुसि। ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी हुई जॾहिं असां मैट्रिक में हुआसीं, 6 दर्जे में ऐं मैट्रिक में, तंहिंमें जेका ख़ासि ॻाल्हि यादि पवे थी त यानी एॾा तेज़ छोकिरा हुआ जो असांजो जेको उस्ताद हो सो मिस्टर दुनीचंद हिंगोराणी हिंदू उस्ताद हो, जेको अलजेब्रा पढ़ाईंदो, जामेट्री पढ़ाईंदो, पर मूंखे यादगिरी अचे थी जामेट्री। पोइ एक्सरसाइज़ जेके जामेट्रियूं थींदियूं आहिनि से ॾुखे में ॾुखियूं अची लिखंदो हो बोर्ड ते। पर पहिरीं लिखियाई त असां जो यकदमि अचूं त असां मां को न को हिकु ई हथ खणी मथे ऐं चवे साईं हीअं करियो हीअं करियो हीअं करियो, भॼी वई। पोइ हुन चयो हीअं छोकिरा ते सो वञी तमामु के ॾुखियूं अथावेल जो अलजेब्रा हूंदो हो, के ॿिया अलजेब्रा हिकिड़ा हूंदा, उतां खे तमामु ॾुखियूं एक्सरसाइज़ कढी ईंदो हो। पोइ उन ते गौर थींदो हो। पोइ हिकिड़ी एक्सरसाइज़ हुन अहिड़ी आंदी जो उन पीरियड में असां वॾा ज़ोर लाथा त असांखां न भॼी। पोइ चए छोकिरा आउं न ॿुधाईंदुसि, गौर करे अचिजो, सुभाणे वरी इहा एक्सरसाइज़ जेका मां वटि ईंदी। हाणे कोई बि अचनि जहिड़ी ॻाल्हि आहे जेका आउं बि हींअर एतबार में मूंखे बि नथी अचे, पर ॻाल्हि इहा आहे जेका मां ॼाणो थो करियां त उहा जेका ॻाल्हि मूंखे ख़्वाब में आई। ख़्वाब में आई ॻाल्हि त ख़्वाब में उहा जामेट्री जी एक्सरसाइज़ मूं कढी ऐं पोइ आउं जागी पियुसि यकदमि खणी मूं लिखी छॾी थी आई आहे। पोइ लिखी छॾियो। पोइ वरी आउं वियुसि स्कूल में त आउं पहिरियों होसि जंहिंमें चयो त मूं एक्सरसाइज़ जेका आहे सा भॻी आहे। ऐं जॾहिं मूं भञी ॿुधाई त उस्ताद जो शाबाश तमामु ॾुखी एक्सरसाइज़ छोकिरा तूं कीअं भॻी। पोइ उनखे मूं ॿुधायो त मूं ख़्वाब में भॻी आहे। सभु वठी खिलिया मूंखे, ॻाल्हि सची आहे, ख़्वाब में वाक़ई आहे मूं भॻी वई। पोइ मैट्रिक जो इम्तिहान जेको 7 दर्जा असां पढ़ियासीं, 7 साल नौशनि में पढ़ियासीं। असां सगीर थोरी ॿुधवारा थी उते वियासीं ऐं उतां नौजवान थी वॾे हिकिड़े सम्झो त हौसले वारा, सम्झ वारा ऐं डिसिप्लिन ऐं हिकिड़ा नौजवान थी असां उते निकितासीं। ऐं मैट्रिक जो इम्तिहान अची असां हैदराबाद में ॾिनो, पर तॾहिं इहा ख़बर असांखे कान हुई त इम्तिहान कीअं ॾिबो आहे। असां सां को गॾिजी कोन आयो। हैदराबाद में आउं उतां घुमंदो असांजी सुम्हंदुसि किथे। लाचार हिकिड़ो निज़ामानी होटल हो किले जे भरिसां, उते हिकु वञी असां वरी को पंहिंजो अजो ठाहियो। हिते हॉल हो जेको जंहिंखे चवंदा हुआ होमस्टे हॉल, मथे टकरी ते आहे, हिते असां इम्तिहान ॾिनो। पोइ उन में आउं सिंध जे मुस्लमाननि में ॿियो नंबर आयुसि ऐं इन जे करे मूंखे विक्ट्री स्कॉलरशिप चवंदा उहा 20 रुपया महीनो स्कॉलरशिप। हिकु हैदराबाद में बि हो, पर उहो खानगी हो, हिननि जो हो। ॿियो कराची में कॉलेज हो, DJ सिंध कॉलेज, उहो बि सॼो हो त हिंदू कम्यूनिटी जो, पर पोइ हुते मुस्लमान खे दाख़िला मिलंदी हुई, तंहिं करे मूं वञी दाख़िला वरिती कराची में ऐं उन्हनि 20 रुपयनि जे ज़ोर ते। पर साॻियो वक़्तु मुंहिंजे चाचे मरहूम मूंखे चयो त मूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। मूंखे पंहिंजे भाउ जेको चयोसि तोखे कीअं बि करे मैट्रिक ताईं मूं पढ़ायो आहे, हाणे वधीक जेको तुंहिंजी मर्ज़ी, नौकिरी करी पढ़ी न पढ़ी, ख़र्चु तूं पंहिंजो पाण वञी कर, वधीक ख़र्चु ॾेई कोन सघंदासीं, असां पुॼी नथा सघूं। हाणे 20 रुपयनि ते असां वञी कराची में कोशिशि कई त हाणे हली मज़ा, पर वॾी ॻाल्हि हुई खाधे जो ख़र्चु तमामु घणो हूंदो हो। पोइ हुते मुस्लिम हॉस्टल मुस्लिम हॉस्टल हूंदो, हुन में रहंदा हुआसीं। पोइ क्लब जो ख़र्चु तमामु घणो थी आयो, 21 रुपया महीनो ख़र्चु थी आयो। असां त पुॼी न पिया सघूं, तंहिंजे करे मूं चयो, मूंखां जेके वॾा हुआ जेके नौशहर में पढ़िया हुआ उन वक़्तु, काज़ी फैज़ हूंदो हो, मरहूम अब्दुल मेमन हो, वॾा लाइक़ माण्हू हुआ, उन्हनि समूर खे मूं चयो क्लब असां पंहिंजी जुदा था कयूं, आउं तो क्लब हलायां, उनजो ख़र्चु घटि ईंदो ऐं मूंखे बसि चयूं त हा भले तोखे जेका हलाइणी आहे भले हला। पोइ उहा मूं क्लब जेका पंहिंजी हलाई, पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू हो नालो मोहम्मद साली हुउसि, जॻह चाढ़ींदो हो, पोइ कुझु बड़ी नंढो उमिरि जो, तंहिंखे वठी वियुसि
तंहिं से हली पहिरें पहिरें जेके मानियूं पचायूं लोला जेके थिया त उहे ॾिसी असांजे क्लब जो नालो ॿियनि रखियो यतीम क्लब। पोइ उन यतीम क्लब जो फ़क़ति हिकिड़ो स्ट्रेंथ थिया हुई त आउं गे जेको सांगड़ मां निजाणींदोसि ऐं पैसा रोकड़ा ॾेई वठंदासीं सीधो, तंहिंजे करे मानी जेका सुठी थींदी हुई। पर वॾी ॻाल्हि मूं इहो कयो त मानी हर कंहिंखे ढड़ो ते मिलंदी। हिकिड़ो गुलाम हूंदो सूमरो इंजीनियर हूंदो आहे किथे हूंदो पर वॾो हिमत वारो मुड़ुस हो, उन वीचारे खे मानी ढड़ो ते खाराईंदो ई कोन। उन बि अची असांजी जॉइन कई क्लब। पर मूंखे चयूं कि इहो टिनि माण्हुनि जी मानी खाईंदो हिकिड़ो मुड़ुस, भले खाए बाबा मानी जेका आहे सा मिलंदी जाम, जेको वणे सो खाए। पोइ उन ॾाढी कामयाबी कई। असां मूं पढ़णु शुरू कयो त उन वक़्तु साइंस ऐं आर्ट्स ॿई पढ़णा पवंदा लाज़मी तौरु फस्ट ईयर में। पोइ उहे असां पढ़िया, फस्ट ईयर पूरो कयोसीं। सेकेंड ईयर में अची चॉइस ॾींदो हो त हाणे को साइंस खणे या आर्ट्स खणे। पोइ मूं साइंस कई छाकाणि मुंहिंजी मर्ज़ी त मां इंजीनियर थींदुसि। पोइ उहे 3-4 महीना जेके असां साइंस पढ़ी, तंहिंमें आख़िरकार हिकिड़ी एक्सपेरिमेंट रिफ्रैक्शन जी थींदी आहे जो ट्राचरियूं खोड़बियूं आहिनि, पोइ ॾिसबियूं त हिक ॿिए सां मिलनि थियूं नथियूं मिलनि। हेॾो वॾो मुंहिंजूं अखियूं ख़राबु थियूं मैट्रिक में, छालियूं पइजी। हाणे अहिड़ी अची हालत थी जो फस्ट ईयर जो इम्तिहान ॿियनि पढ़िया किताब वेही मूं ॿुधा उन ते मूं इम्तिहान ॾिनो ऐं पढ़ी न पियो सघां। हाणे हीअ जेके एक्सपेरिमेंट आई तंहिंमें इहा ॻाल्हि त अखियूं जवाबु ॾेई वियो। आख़िरकार लाचार थी मूं पढ़णु छॾियो। पोइ करायुमि इलाज जेको सो कामयाबु न पियो थिए। सिल्वर नाइट्रेट उन वक़्तु हूंदो, उन सां टच कंदा हुआ वरी सूरु थींदो हो तमामु ॾाढो। रोज़ानो मूं इस्पताल में वेंदो हो। पर आख़िरकार आउं एॾो तंग थी पियुसि त हाणे आउं छा कयां। हाणे मूं वटि पैसा बि कंहिं न हुजनि, हाणे आउं छा कयां। पोइ ॿियो टर्म जेको हो उन इंटर साइंस वारे साल जो माण्हू चयो जूनागढ़ में एॾो कॉलेज आहे, उते उन में फी कान्हे का जूनागढ़ जे कॉलेज में। पोइ आउं वञी निकितुसि जूनागढ़, पोइ उते वञी थियुसि दाख़िल। पर तंहिं हूंदे बि उते हालात अहिड़ा थिया जो आउं पढ़ी कोन सघियुसि। वरी मोटी आयुसि कराची में। पोइ पीर इलाही बख़्श मरहूम तंहिंखे मूं तमामु घणो चयो तंहिं मूंखे क्लर्की वठी ॾिनी। PWD डिपार्टमेंट में 40 रुपया महीनो क्लर्क जी हैसियत में मूं कमु कयो। पोइ 3 महीना 4 महीना 5 महीना केतिरा तव्हांजो अची ॿियो साल थियो। ॿिए साल में मूं पको इरादो कयो त मूंखे नौकिरी कान्हे करणी ऐं आउं वरी वञी पढ़ां। पोइ इहो PWD वारनि ते जेके वीचारा मरहटा मिस्टर गंगाधरिया हूंदो हो जेको असांजो सुप्रीडेंट, तंहिंखे मूं चयो हाणे वञा थो। चई अरे रे 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 क्यों जाता है जो बसि हाणे पढ़ंदुसि वञी मथे। हुन मुंहिंजी पंहिंजी डिप्टी सेक्रेटरी खे चयो थी तमामु तिखो छोकिरो आहे, हिनखे मां को दिलासो ॾेई पाण वटि रहायो। हुन वीचारे मूंखे घुरायो उन डिप्टी सेक्रेटरी। चयाईं मूं चयो न हाणे आउं पढ़ंदुसि वञी, बसि मुंहिंजी इस्तीफ़ा वटि मंज़ूरु कर। पोइ उहा इस्तीफ़ा ॾेई वञी निकितुसि जूनागढ़। हाणे इहो जूनागढ़ में हो ॿियो साल जेको मूंखे सेकेंड ईयर थी पढ़णो हुते। मूं साइंस खणण जी पचर छॾी, आर्ट्स कयो ऐं उतां वञी मूं अरबी में, छाकाणि जो हाई स्कूल खां वठी मूं अरबी कयो। पोइ उते वञी मूं अरबी में हिकिड़ो ख़त लिखियो डॉक्टर दाऊद पुटे मरहूम खे, उहो डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन सिंध जो। उन जो मक़सदु इहो हो त आउं नौशहरे मां पढ़ी पोइ हीअं थी मूंखे विक्ट्री स्कॉलरशिप मिली। मुंहिंजूं अखियूं ख़राबु थी पियूं, मूं पढ़णु छॾियो, विक्ट्री स्कॉलरशिप ख़तमु थी वई। पर हाणे वरी आयो आहे पढ़णु। हाणे मूं वटि पैसो कोन्हे को। हाणे महिरबानी करे मूंखे स्पेशली मुंहिंजी विक्ट्री स्कॉलरशिप जेका आहे सा 3 साल लाइ मंज़ूरु कयो जो अखियुनि जे करे। ऐं भॼी कोन वियोसि पर अखियुनि जी ख़राबी जे करे मूं छॾियो। डॉक्टर दाऊद पुटे महिरबानी कयो आहे स्कॉलरशिप मंज़ूरु करे। पोइ 3 साल उहे जेके जूनागढ़ में कॉलेज किया इंटर आर्ट्स पढ़ंदे गुज़रिया, जंहिंमें इंटर ताईं हिकु तरफ़ मूंखे मैथमेटिक्स हुई, लॉजिक मूं कोन कयो मैथमेटिक्स, ॿिए तरफ़ वरी अरेबिक। वरी इंटर जो इम्तिहान थियो त मैथमेटिक्स में बि कॉलेज में आयुसि फस्ट ऐं अरेबिक में बि आयुसि। पोइ ॿिन्ही उस्तादनि चयो त तूं खण मैथमेटिक्स, हिकिड़े चयो ॿिए चयो त अरेबिक खण, पर अरेबिक वारो टर्न ज़्यादा थो थिए।
पोइ वञी BA ऑनर्स मूंखे अरेबिक में जूनागढ़ वारो जेको अरसो हो रहण जो सो हिकिड़ो आउं सम्झां थो त तालीमी लिहाज़ सां नौशहरे खां बि मथे हिकिड़ो वधीक हिकिड़े वॾे बेस्ट मुआफ़िक़ हिकु त फ़ी कान ॿियो उते चिटा भेटी जा इम्तिहान हूंदा हुआ जेको मूं पास कयो त 8 रुपया महीनो मूंखे उन में मूं खटी हुआ स्कॉलरशिप। जूनागढ़ जो शहर हिकिड़ो बाग बहार हिकिड़ो बुस्तान हो, भरिसां गिरनार जबल लातार जबल, उते मींहुं पवंदो हो त मथे जबलनि ते वञूं घुमूं सॼा वॾा कम। ऐं आउं वरी तमामु तिखो जो चुस्त उते रोअर्स जेका क्लब हुई तंहिंजो वञी थियुसि हेड, वरी UGC यूनिवर्सिटी जेको ट्रेनिंग कोर हूंदी हुई UTC उनजो वरी सार्जेंट मेजर थियुसि। वॉलीबॉल जो कैप्टन, फुटबॉल जो कैप्टन, हॉकी जो कैप्टन, सभु रांदियूं जेके उहे। तंहिंखां पोइ वरी ख़ाकसार तारीख़ हुई, तंहिंमें उन वक़्तु असांजो जोश हो त असां ख़ाकसार थींदासीं। मूं वञी ख़ाकसार तारीख़ ते शुरू कई। पोइ असीं जूनागढ़ जे शहर में घटियुनि में असांजी जेका असां मार्च जेका पई पवे, चप रास्त लॻी पई हुजे जबेलचा कुल्हनि ते, बसि पोइ उन अहिड़ो जी खयो ॻाल्हि खे जो आख़िरकार ते जेके गुजराती में अख़बारूं हुयूं त लिखणु शुरू कयो त नबी बख़्श बलोच नाले आहे, उहो आहे हिते आयो आहे पढ़णु, तंहिं पंहिंजी फ़ौज ठाही आहे, उहो जूनागढ़ ते कब्ज़ो कंदो थिए वक़्त में। ऐं उन हीअ ॻाल्हि आहे तमामु कवड़ी पई। हाणे इहो बहितरीनु जेको हिकिड़ो सम्झो दौरु हो जूनागढ़ वारो, ऐं तमामु हिकिड़ो हर तरीक़े सां ख़ुशी जो दौरु हो। पैसो कोन हो पर तंहिं हूंदे बि असां पंहिंजे शान सां पिया हलियासीं तमामु सुठे सां। ऐं उन में जॾहिं इम्तिहान थियो BA ऑनर्स जो त आउं कॉलेज में पहिरियों नंबर आयुसि। उन कॉलेज में पहिरें नंबर जे अचण जे करे मूं महाबत फेलो स्कॉलरशिप कटी। उहो 100 रुपया महीनो मिलंदो हो जेको कॉलेज में पहिरियों नंबर अचे MA पढ़ण जे। ॾाढी ख़ुशी थी जॾहिं MA में दाख़िला वठण जे लाइ आउं पहुतुसि त दाख़िला न पई मिले। चयूं त हाणे बम्बई खां इजाज़त वठूं, हीअं करियूं, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान पई अचे। 15 जून आख़िरी तारीख़ में दाख़िला थिया, आख़िरकार उहा गुज़री वई। आउं प्रिंसिपल वटि भॻुसि। प्रिंसिपल ज़हूरुद्दीन अहमद मुस्लमान माण्हू, तमामु वॾो लाइक़ु माण्हू हो, भलो माण्हू हो, फिलासफर हो। ऐं पोइ उन मूंखे सम्झायो त हाणे तारीख़ गुज़री वई आहे, हाणे हिते तोखे दाख़िला मिलंदी कान था, हाणे जे तूं चवीं तूं वञी पढ़ अलीगढ़, तोखे सलाह उते वञी पढ़। पोइ मूंखे ख़बर पई त जेके अख़बारनि चयो हो त हिकिड़ो आहे जंहिं लश्कर पियो गॾु करे जूनागढ़ ते चढ़ाई कंदो, सो त नवाब साहिब वटां आख़िरी मथां फ़ैसिलो थियो हिन खे दाख़िला न ॾिनी वञे। तंहिंजे करे मूंखे दाख़िला न ॾिना। एतिरो वक़्तु रखियाऊं ईअं दिलासनि में तव्हांजो बम्बई यूनिवर्सिटी जे दाख़िला जी तारीख़ गुज़री वई। पोइ उन वीचारे प्रिंसिपल मूंखे तमामु हिकिड़ो सुठो ख़त लिखी ॾिनो। डॉक्टर ज़ियाउद्दीन अहमद जेको वाइस चांसलर हो अलीगढ़ यूनिवर्सिटी। बसि आउं पंहिंजे मुंहुं वञी रुंदुसि दाम कयुमि, पर हाणे को न को वारस न को वई छा करियां। आख़िरकार मूंखे वञिणो पियो त आउं अलीगढ़ वञा, मुंहिंजो साल थो वञे, मूंखे पढ़णो आहे, पर मूं वटि पैसा हुजे नी के जेको मूं कमु पियो कयो उन खे छॾे आउं अची लेक्चरर थियुसि अरबी जो इन कॉलेज। ऐं अरबी जा किताब पढ़ाइण, अरबी पढ़ाइण अहलियत एतिरी न हुई त बि जेकी थियो सो सुठो पढ़ायो पए अल्हम्दुलिल्लाह। पोइ वरी वक़्तु असां 4 दोस्त गॾु रहंदा हुआसीं हॉस्टल में। उहे हुआ ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, अली अकबर जलबाणी लाड़काणे जो हो, गुल मोहम्मद शेख हालन जो हो, ऐं आउं। ऐं असांजो पाण में कचहरियूं लॻियूं पियूं हूंदियूं। इहो इतफ़ाक़ थो ॿुधायां कीअं, यानी कंहिं वक़्तु बिना कंहिं सोच सम्झ जेका ॻाल्हि थिए थी जेका अॻिते हली पंहिंजे कैरियर ते मुस्तक़बिल ते असरअंदाज़ थिए थी। गुल मोहम्मद शेख तिब जल्दी मानी जो आयो असां वटि, चयईं त मूं अख़बार में पढ़ियो आहे त तंहिंमें लॻो पियो आहे त दरख़्वास्तूं घुरायूं अथऊं त स्कॉलरशिप थियूं मिलनि विलायत में पढ़ण जे लाइ। सो सिंध गवर्नमेंट जे बि आहे स्कॉलरशिप आहे, पर वरी हिंदुस्तान गवर्नमेंट तॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हुई, सो गवर्नमेंट ऑफ इंडिया जी बि आहे।
ऐं उहे चवनि था फलाणे फार्म मिलनि था सो असां सभु उन्हनि चयो फार्म त वठूं सभु था पाण हलूं मिलाए पोइ जॾहिं इहो आहे गुलमंद शेख महिरबानी कई समझदार माण्हू हो सो वञी असांखे ॿिए ॾींहं हले किथां उहे फार्म वठी आयो पंहिंजे लाइ वठी आयो असांजे लाइ वठी आयोसीं पोइ फार्म भरियासीं पर मूं शायदि ॿियनि न पर मूं इहो ख़्यालु कयो त सिंध जो फार्म आउं भरींदुसि पर तंहिं वक़्तु बि सिंध में सॼो सियासी असरु घणो हूंदो हो जंहिंजा असर हूंदा हुआसीं अॻिते वेंदा हुआसीं मूंखे त सुञाणे केरु कोन्हे आउं रहियो आहे अलीगढ़ में हीअ सिंध वारी स्कॉलरशिप मूंखे मिले न मिले तंहिंजे करे मूं चयो त हाणे सिंध में बि पर हाणे गवर्नमेंट ऑफ इंडिया जेको आहे उन स्कॉलरशिप लाइ बि आउं थो अप्लाई कयां सो वरी मूं ते उहो खिलनि पिया त चऊं तूं कर त सही मूं उहा भरे चङी तरह सां रजिस्टर करे दिल्ली ॾांहुं जेको सेक्रेटरी एजुकेशन त ॾियारियो इत्तेफ़ाक़ इहो थियो जो कुझु वक़्तु गुज़रियो उन खां पोइ मूंखे अची ख़त पहुतो दिल्ली मां त तुंहिंजी दरख़्वास्त पहुती आहे ऐं फलाणे महीने जी फलाणी तारीख़ वीह ॾींहं अॻिते हुजे दिल्ली में तूं इंटरव्यू जे लाइ अचु पोइ वियासीं इंटरव्यू में अलीगढ़ में बि पहुता वरी दिल्ली वञण सवलो हो उते उन इंटरव्यू में वियासीं वॉइस लॉ जेको वॾो आहे तंहिंजे भरिसां मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन उन सेक्रेटरी ऑफ एजुकेशन उते उन में चीफ जस्टिस जेको इंडिया जो हो उन वक़्तु तंहिं प्रिज़ाइड पे कयो ऐं मिस्टर सार्जेंट जेको एजुकेशन सेक्रेटरी हो सो उन कमीशन जो सेक्रेटरी हो मिस्टर सर शफ़ात अहमद ख़ान मेंबर हो जेतिरो मूंखे यादि आहे ॿिया बि कहिड़ा वॾा वॾा तमामु माण्हू आहे उहे सभु मेंबर हाणे असां जूं स्कॉलरशिपूं हुयूं कुल शायदि 17 या केतिरियूं तालीमीअ लाइ ऐं दरख़्वास्तूं ते चयूं 613 पहुतियूं तंहिं जा हुननि काटे पर भई रखियूं हुयूं त हफ़्तो जेको इंटरव्यू आहे उन्हनि जा जेके एजुकेशन जी फील्ड जे लाइ उमेदवार सो असां जॾहिं वञी पहुतासीं तॾहिं मिड़ई बीहारो कनि उमेदवार जेके से वञी वेठासीं पर पोइ जो मूं ॾिठो त वीचारा इहे निकिरनि पिया जेके मूंखां अॻु में विया से तमामु वीचारा हिकिड़ा मलूर थी मुंहुं ॻड़ा करे पिया निकिरनि पोइ हिकिड़ो मुंहिंजे दिलि में उन वक़्तु ख़्यालु आयो त स्कॉलरशिप मिले न मिले पर आउं अंदरि वञी ॻाल्हाईंदुसि ठीकु ठाक मूंखे मलूर थियणो इहो हिकिड़ो ख़्यालु मुंहिंजे दिमाग़ में आयो आख़िरकार मूंखे सॾु थियो आउं ॾिस वञी वेठुसि सामने करे चऊं त भई पोइ हलियूं गाॾियूं पोइ उन गाॾियूं खे घड़ियूं हलियूं पर जेके यादि बि आहिनि थियूं के थोरियूं से हिन क़िस्म जा हुननि सुवाल पुछा त तुंहिंजी तव्हां छा पढ़िया आहियो हीअं त आउं उन में इहा ॻाल्हि करे वियुसि बम्बई यूनिवर्सिटी मां मूं BA ऑनर्स फर्स्ट क्लास थर्ड पोजीशन में पास कयो पोइ इन ते पोइ कहिड़ो साहिब हो यादगिरी कोन्हे मूंखे चई त बम्बई यूनिवर्सिटी सॼी में थर्ड पोजीशन जो हा चई सर्टिफिकेट किथे मुंहिंजो सर्टिफिकेट त कोन मिलियो आहे तव्हां अञा त मिलियो ई कोन्हे को पर इहा साॻी ॻाल्हि जेका मुंहिंजे प्रिंसिपल जूनागढ़ कॉलेज वारे सो लिखी हुई प्रोफेसर हबीब जेको मूंखे सर्टिफिकेट ॾिनो अलीगढ़ वारे तंहिंजे सर्टिफिकेट में इहा ॻाल्हि लिखी आहे प्रोफेसर हबीब जो तमामु वॾो नालो यकदमि मुंहिंजो रिकॉर्ड खोलियो ॾिठऊं बराबरि प्रोफेसर हबीब जो लिखियो आहे मूंखे प्लेयर आहे त सर्टिफाई थो कराइण कैरेक्टर सुठो आहे होशियारु आहे हीअ आहे ऐं बम्बई यूनिवर्सिटी में थर्ड पोजीशन पोइ त ॾाढा वरी मुतमइन थिया पोइ मूंखे हिकिड़ो सुवालु कयूं त भला जे तोखे स्कॉलरशिप मिले अंग्रेज़ी में मूंखे चयूं then you will come as a missionary to advance the cause of education यकदम मुझे नो सर then मुझे सर I will come back not as a missionary but with a missionary's zeal बस पोइ इहे ॿ टे ॻाल्हियूं मूंखे यादि अचनि पोइ वरी चऊं थैंक यू तव्हां हले आयुसि पोइ उठ को वरी हिते वेठा हुआसीं मुस्लिम हॉस्टल में हिते कराची में
महीने खण खां पोइ अलाए केतिरे खां अची ख़त पहुतो त तोखे स्कॉलरशिप मिली, तूं हाणे ही तयारियूं कर ऐं अगस्त जे 15 तारीख़ बम्बई मां जहाज़ वेंदो, तंहिंमें तोखे चढ़णो आहे। हाणे इहो एॾो इतफ़ाक़ थियो जो शेख गुरु मोहम्मद अची ॿुधायो हो थी रांदि हिकिड़ी हुई, चऊं बराक वठो बराक ॾियो दरख़्वास्तूं, जे शेख न ॿुधायो गुरु मोहम्मद असांखे का ख़बर कान हुई। ऐं वरी इहो जेको मूं कयो गवर्नमेंट ऑफ इंडिया खे, उतां स्कॉलरशिप मिली वई। पोइ इन स्कॉलरशिप जे करे फ़िलहाल त या नौकिरी खे बि छॾियोसीं, फ़िलहाल जेका PhD जेका पई थी उन खे बि छॾियोसीं। पोइ दाख़िला जेका उतां चयूं तोखे मिली आहे कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क, उते अमेरिकन काउंसिल हो कराची में, तंहिं वक़्तु जॾहिं हुयुसि वीज़ा जे लाइ हिननि जे लाइ, त मूंखे चयईं त यू आर लकी, यू आर गोइंग टू कोलंबिया यूनिवर्सिटी, तूं बख़्तावर आहीं तूं कोलंबिया यूनिवर्सिटी में। मूं चयो त मूंखे ॾाढो ॾुख आहे जो अमेरिका थो वञा, हुनखे ॿुधायो मुंहिंजो मूंखे मोकिलींदा ऑक्सफोर्ड मोकिलींदा, कैम्ब्रिज मोकिलींदा, छाकाणि असां तॾहिं ॿुधायो ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज जा, अमेरिका जो त नालो ई कोन ॿुधोसीं। पोइ उन खिली चयो त न तूं वेंदे हुते तोखे ख़ुशी थींदी, कोलंबिया यूनिवर्सिटी हिन वक़्तु ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज खां वरी आहे, जंग जे करे उहे यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उन पोज़ीशन में कनि हिननि खे, ऐं यू आर ए लकी मैन। बसि पोइ वञी निकितासीं हुते 29 ॾींहंनि जो जेको सफ़र करे जहाज़ जो, पाणी जे जहाज़ जो बम्बई मां चढ़ियासीं सुबुह जो 30 ॾींहंनि खां पोइ सैन फ्रांसिस्को खां वञी हुते 25 तारीख़ 3 ॾींहं वरी गाॾी उतां चढ़ी निकितासीं न्यूयॉर्क। पोइ उते दाख़िला 25 ताईं 26 ताईं हुई दाख़िला, 25 तारीख़ वञी पहुतासीं, दाख़िला वरितीसीं कोलंबिया यूनिवर्सिटी में। हाणे इहे 3 साल जेके कोलंबिया यूनिवर्सिटी में गुज़रिया आहिनि, इहे हिकिड़ी नई दुनिया जा साल हुआ। असांखे का ख़बर कान हुई त उहा दुनिया कहिड़े क़िस्म जी आहे। असांखे मूंखे ख़बर या मूंखे कान हुई कपिड़ा कीअं पाइबा आहिनि, ख़बर या कान हुई त ॻाल्हाइबो कीअं आहे, यानी हा असां पंहिंजे नमूने सां ॻाल्हाईंदा बि हुआसीं, सभु कुझु ख़बर हुई। दुनिया जी ॿी हिकिड़ी आराधी हुई, तंहिंमें पहिरीं त अंग्रेज़ी असां वारी जेका हुई सा हुते हले ई कान पई। असां ॻाल्हायूं तूं कन ॾेई ॿुधनि पिया त चवे छा थो, असां आऊं त सम्झी कोन पियो सघां त प्रोफेसर छा था ॻाल्हाइनि। 6 महीननि खां पोइ वञी कनि हिरिया इन ॻाल्हि ते जो हुननि जी ॻाल्हि खे सम्झी सघिजे या पंहिंजी ॻाल्हि हुननि खे ॿुधाए सघिजे। पोइ उन वक़्तु सॼो ध्यानु इन ते हो त हीअ हिकिड़ी वरी हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली आहे, हिकिड़ो असांखे चांस मिलियो आहे ऐं हिते पढ़िजे ज़ोर शोर सां। पोइ 1 साल में हिते पॉइंट सिस्टम हुई, जेतिरा माण्हू कोर्स खणे पॉइंट खणे 32 पॉइंटूं हूंदियूं अमेरिका इन जे लाइ एम ए जे लाइ। पोइ मूं उहा वेकेशन में पढ़ी ऐं साल में 32 पॉइंटूं पूरियूं करे एम ए जो इम्तिहान पास कयो एजुकेशन। पोइ वरी ख़्यालु हो त पंहिंजे माण्हू PhD जे लाइ उते हुननि चाढ़ियूं ठाहे छॾियूं जेको चाढ़ी ते चढ़ी सघे। पोइ वरी में इम्तिहान हिकिड़ो ॿियो बसि उहे जेके इम्तिहान खां असां गैर वाक़िफ़, पोइ वरी उहे इम्तिहान खणी ऐं तजुर्बो करियां त छा आहे हिननि में जंहिंमें जेको अॻिते माण्हू वधे। पोइ ॿिए दफ़े वरी वञी विहां त पोइ वरी मां सुठो करे अचा कमु। इन तरीक़े सां पोइ वरी उहा डॉक्टरी में दाख़िला मिली। उहा डॉक्टरी जेका हुई तंहिंखे चङी तरह सां सम्झो त राति ॾींहं करे उन ते मूं कमु कयो। पहिरीं हो त सिंध में तइलीमी सिलसिलो त सिरिश्तो तंहिं ते कमु कयो। पोइ हुन में 6 महीना गुज़री विया, पर हितां को बि मवाद या छा कोन को मिले। आख़िरकार लिखी मोकिलियो पंहिंजो डॉक्टर दाऊद पुटे मरहूमी लिखी मोकिलियो, हिते पाकिस्तान थियो आहे या 47 जी ॻाल्हि आहे। ऐं हिते सॼो किसो दवा ॾोला, हिते जेको दवा तूं चवी थो त मवाद मोकिलियूं असां नथा मोकिले सघूं, तूं पंहिंजो को ॿियो कमु कर। पोइ तव्हां हैरान थी वियुसि, 6 महीना गुज़री विया। पोइ वरी मूं टॉपिक पंहिंजो मटायो त पाकिस्तान जे वास्ते उस्तादनि जी तरबियत जो सिलसिलो उहो ठाहे पंहिंजे उस्ताद प्रोफेसर खे खणी वियुसि। मूंखे बराबरि मूं हीउ खयो हो, पर हाणे उते एतिरियूं हालतूं चेंज थियूं आहिनि जो आउं सूबे जे लेवल ते कमु नथो करे सघां, पर सॼे मुल्क जे लाइ कम अज़ कम उसूल साॻिया थींदा। पर हाणे सां डिस्कस करे हुन मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कई। पोइ इन ते वेही सम्झो पोइ थीसिस लिखणियूं कयूं। इन में हिकिड़ो तजुर्बो थियो विच में
तो पाकिस्तान हुकूमत की तरफा आयो ऑफिसर हिकु वॾो मिस्टर मजीद मलिक मरहूम तंहिं समूरे शागिर्दनि खे हुते घुरायो चई त असांखे 10 हफ़्तनि जे लाइ यूनाइटेड नेशन्स में हिकु नौजवान खे मोकिलिणो आहे अंदरूनी तरबियती प्रोग्राम लाइ इंटर्नशिप प्रोग्राम लाइ पोइ असां इम्तिहान वरिता इम्तिहान वठी तंहिंखां पोइ मूंखे पास करे मूंखे ॾियारे मोकिलियो यूनाइटेड नेशन्स में पोइ उहो वेकेशन जेका हुई ॿी वेकेशन यानी PhD वारे वक़्त में 10 हफ़्ता उहे सॼो मूं यूनाइटेड नेशन्स में कयो इहो हिकिड़ो नओं तजुर्बो हो वरी त दुनिया जी लेवल ते कीअं छा थो थिए हेॾो नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन तंहिं ते मूं हुते कमु कयो उन जा इंडेक्सिस ठाहिया ॿिया कया तमामु घणो कुझु काफ़ी कुझु उन में इंफॉर्मेशन साइट ते तजुर्बो थियो ऐं पोइ इहा तौफ़ीक़ घणी मूंखे ॾिनी त मूं थीसिस पंहिंजी तयारु कई टाइप करणु सिखियुसि उन वक़्तु वरी पंहिंजो टाइप राइटर वरितुमि पंहिंजो ड्राफ्ट ठाहियो थीसिस जो उहो ॾेखारे पोइ आख़िर में टाइप करायो वञो 2.5 साल में घणे घटि ईअं मूं ॾिठो तो आहे PhD डिग्री जेका मूंखे मिली वई अप्रैल 49 पोइ यूनाइटेड नेशन्स मां जो मूं कमु कयो सो मूंखे हिकु लेटर पहुतो इंटरव्यू जे लाइ ऐं वियुसि सो मूंखे चूंडियाऊं त तोखे असां चूंडियूं था यूनाइटेड नेशन्स में हाणे मूंखे यादगिरी कोन थी अचे थो ग्रेड अलाए कहिड़ा हुआ पर उन जे लाइ चूंडियाऊं जंहिंमें इहो हो त $11,000 से एनुअल परिणाम खे छा ॾिए थो ईअं वञे महीने जो पूरो हूंदो पर 11,000 जो इहो आहे मूं उन खे चयो मिस्टर लेस्लो हैमोरी नालो हो उन ऑफिसर जो उहो हंगारी उन मूंखे चयो त हीअ ऑफर आहे तुंहिंजे लाइ तो सुठो कमु कयो रिकॉर्ड तुंहिंजो सुठो आहे मूं चयो त पाकिस्तान क़ाइमु थियो आहे तंहिंजे करे असां चऊं था असां पंहिंजे मुल्क मोटी वेंदासीं असां पंहिंजे मुल्क खे वञी ठाहींदासीं हीअ तमामु सुठी ॻाल्हि आहे पर मूंखे वापसि करिणो आहे तंहिं ते हुन तमामु ॾाढो एप्रिशिएट कयो ठीकु हा इहा ॻाल्हि तमामु सुठी आहे तुंहिंजो इहो जज़्बात भरे वञ तूं मोटी वञ ऐं मूं ते उहो इनकार करे छॾ वॾी ॻाल्हि इहा आई त 1947 थियो उन वक़्तु आऊं सॼी जेका उते न्यूयॉर्क जी जेका पाकिस्तानी स्टूडेंट्स एसोसिएशन मूं ठाही ऐं उन जो सेक्रेटरी हुयुसि पोइ असां वरी 47 वारो को पाकिस्तान डे उते मल्हायो झंडा खोड़ियासीं ऐं तमामु घणो हुते ऐं उन खां चई चुको आहियां त ख़ाकसार हुउसि हिते ऐं असांजो मुस्लिम लीग जेको सिलसिलो आहे इन सां ऐं पाकिस्तान जो जेको जंहिं नमूने सां माण्हू कमु पिया कयो उन पिसंदो न थे आयो ॾिठोसीं हुते त एॾो मादो कोन्हे को सेक्रीफाइस जो आहे हुनमें क़ुर्बानी ख़ाकसार तारीख़ में हो जेको सिर ॾियणो हुजे सिर बि ॾींदासीं पर जॾहिं ॿाहिरि वियासीं न्यूयॉर्क में उतां पोइ ख़बर पई त सियासी सतह ते जमायतूं 2 आहिनि कांग्रेस आहे ॿी मुस्लिम लीग आहे तंहिंजे करे जेकर कमु करिणो आहे मुल्क जे लाइ उन मुस्लिम लीग प्लेटफॉर्म तां कमु करिणो पवंदो पोइ उन तां बि सम्झो त इहो कमु थींदो रहियो 2 साल ऐं पोइ इन सॼे पाकिस्तान जे सिलसिले खे उते कोशिशि कईसूं वधाइण जी उते जेके ॿिया माण्हू कमु करण वारा हुआ तन सां बि वेही बहरहाल उते जी नौकिरी पोइ इन जज़्बे हेठि नओं मुल्क थियो आहे तंहिंजे करे मूं लिखी मोकिलियो त आऊं अचण जे लाइ तयारु आहियां ऐं हुतां यकदमि आयो त हा तूं अचे जो हिते असिस्टेंट एजुकेशनल ऑफिसर जी जाइ ख़ाली आहे तूं अची उन में इंटरव्यू में अच सो कोशिशि करे हवाई जहाज़ में मूं चयो त मूंखे मोकिलियो त जल्दी पहुचा लंडन ताईं हवाई जहाज़ में उते तारो एजुकेशन ऑफिसर उतां मूंखे मोकिलियो उतां पोइ पाणी जे जहाज़ में कैलिडोनिया कंपनी हुई उन जे जहाज़ में कैलिडोनिया में उन में उते पहुतुसि हिते आयुसि फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में पंहिंजे आॾो वियासीं उते वियासीं उन में इहो थियो जो मूंखे चूंडिया पर जेका एजुकेशन मिनिस्ट्री हुई उन्हनि जे ख़्याल में ॿिए माण्हू जी ज़रूरत हुई वज़ीर जेको सुमरऊं छा नालो हुनजो बड़ा नालो मोहम्मद नालो जो छा उहो उन जी वज़ीर उन खे मुमताज़ुद्दीन चौधरी उहो जेको आहे सो उहो ऑफिसर थिए हाणे छा थो करे सघिजे आख़िरकार हुननि मूंखे घुरायो एजुकेशन ऑफिसर हो तंहिंखे चयूं त हिनखे इंटरव्यू कर हिनखे अनफिट कर
उन वक़्तु हसन जे नाले सां को नालो उन माण्हू जो जेको एजुकेशन लाइ यानी हो एडवाइज़र ढाका मां उनखे वठी आया ऐं हीअ एजुकेशन मिनिस्टर जेको हो सो उन जा मूंखे हुकुम मिला। हुन अची मूंखे उता सुवाल कया जेको आउं जवाबु ॾियां सही चयो ईअं आहे कोन। पोइ आख़िरकार मूं वटि चुप कई। तंहिंखां पोइ आख़िरकार जे ईअं आहे कोन पोइ त मूं चयो ईअं आहे अव्हांखे ख़बर कान्हे का हुन छा चई। तंहिं ते पोइ आख़िरकार इन ॻाल्हि जो फिटी कोन्हे जो तोखे नौकिरी मिले। मुंहिंजो बिल्कुलु तव्हां सही था चओ आउं फिट कोन आहियां पर जेको कॉन्ट्रैक्ट आहे मुंहिंजो उन मां मूंखे फारिग कयो। ठीकु आहे आउं फिट कोन आहियां। चई कॾहिं फारिग मूंखे हिन जो वक़्तु तव्हांजी ज़रूरत मुंहिंजी तव्हांखे कारेगा नौकिरी जी मूंखे हीअ फारिग यकदमि उतां उन्हनि चयो त हीअ अनफिट आहे तंहिंजे करे हिन खे असां छॾियूं था नी कॉन्ट्रैक्ट। पोइ आउं चयुसि आज़ादु पोइ नौकिरी मिलंदी कान हुई। पोइ छा कयो मुंहिंजो सभु कपिड़ा वपिड़ा जेके टायूं वायूं बंदि करे रखी खाकी कांच खाकी कमीज़ सिबाए थेलो स्काउटनि वारो विची में विझी निकिरी पियुसि सिंध में। पोइ बसि जीअं चवंदा आहिनि त रली कुल्हे ते कलमू नबी ते मानी राज ते पए हलियुसि। पोइ उते साईं पोइ हिन लाइ चिनसर जा किसा साईं भए त पोइ कॾहिं जाती में कॾहिं टंडे भागे में त कॾहिं दादू में त कॾहिं बसि पोइ जिते पई उते विहाणी 13 महीना पे हलियुसि ईअं पए इहे ॻाल्हियूं गॾु कयूं। 13 महीननि खां पोइ हिकिड़ी इंफॉर्मेशन मिनिस्ट्री में दरख़्वास्त कई त यूनाइटेड नेशन्स में मूंखे हीउ तजुर्बो आहे मुंहिंजो हीअ आहे हीअ मुंहिंजूं डिग्रियूं आहिनि। उन्हनि मूंखे ऑफिसर स्पेशल ड्यूटी जी आछ ॾिनी 4 समंड महीननि ते इंफॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग डिवीजन में मूंखे नौकिरी मिली फेडरल गवर्नमेंट। पोइ इहो 1950 जो साल जेको सॼो साल मूंखे नौकिरी ऐं उन नौकिरी में कुझु मूं अहिड़ो चङो कमु कयो जो माण्हू तमामु घणा जेके प्रेस थिया ऐं उते फिल्म प्रोड्यूसर्स कमीशन इनवाइट कयूं दरख़्वास्तूं त इंफॉर्मेशन ऑफिसर प्रेस अटैची फॉरेन सर्विस उन जे लाइ दरख़्वास्तूं उन में आउं वेठुसि इंटरव्यू में आउं खजी वियुसि त मूंखे रखियाऊं दमिश्क में मिडल ईस्ट जे वास्ते इंफॉर्मेशन ऑफिसर फॉर मिडल ईस्ट पर विथ हेड क्वार्टर एट डमस्कस। उन वक़्तु चयो ईअं कयूं छो कयूं असां ख़बर कान्हे का। मूंखे 2500 रुपयनि जो चेक मिलियो त तयारी कर। बसि हितां तयारी ॿियारी में हिते हासूं ऐं हाणे कपिड़ा वपिड़ा वठण जो ख़्यालु पिए कयूं। चेक अञा जेब में हो त उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी खे नए सिर को वाइस चांसलर जी ज़रूरत हुई। अलामा आया काज़िम रहीम लंडन मां आयो तंहिंखे घुरायूं कराची में। अलामा साहिब सां अॻे असांजो वास्तो हुजे पढ़ंदा हुआसीं कॉलेज में संदन लेक्चर बि हूंदा हुआसीं कंहिं वेंदा हुआसीं मां वञी मिलियुसि। सो मूंखे चई दफ़ा ॾे ख़बर तूं छा थो करे। मूं चयोसि हाणे वञा थो दमिश्क उते ऑफिसर थियुसि इंफॉर्मेशन ऑफिसर। चए पियो पाण वेंदो हिते कमु केरु कंदो मूंसे हिते कमु आहे कोन नौकिरी मिले ई कान थी। हिन सिंध यूनिवर्सिटी आहे उते तव्हां अचो। सिंध यूनिवर्सिटी में त हाज़ुर पर हाणे ॻाल्हि ईंदासीं सुभाणे मोकिले छॾींदो। अलामा साहिब चयो भाउ मूं लिखी थो ॾियां त जेसि ताईं तूं रिटायर न थींदे तेसि ताईं तोखे केरु कढंदो ई कोन। पोइ मूं चयोसि बिलाड़ जी हवा चओ था माशा अल्लाह। पोइ ॿिए ॾींहुं वञी वियुसि पंहिंजी मिनिस्ट्री में इंफॉर्मेशन मिनिस्ट्री में उते शेख मोहम्मद इकराम हो जॉइंट सेक्रेटरी कुदरतुल्ला शाह डिप्टी सेक्रेटरी हो। पोइ त वरी ॻाल्हि वई थियो उनखे मूं चयो त आउं इस्तीफ़ा थो गवर्नमेंट सर्विस में। चयो त कीअं थो ॾींहुं तोखे पुछूं पियो त न तूं दमिश्क थो वञी इस्तीफ़ा कीअं थो ॾीं। मुंहिंजो बसि मूं फ़ैसिलो कयो। साईं आख़िरकार कुदरतुल्ला शाह डिप्टी सेक्रेटरी मूंखे वठी वियो इकराम साहिब जॉइंट सेक्रेटरी खे छत पंहिंजे मूं कराए चए थो होशियारु आहे हीअं आहे डिपार्टमेंट खे छॾे वञे थो तव्हां सम्झायोसि। हुन मूंखे चयो छो थो छो कहिड़ी ॻाल्हि आहे तूं त तमामु सुठी पोस्ट ते वञी चऊं तोखे ॿी पोस्ट ॾियूं। मुंहिंजो न ॿी पोस्ट न वञणु थो चाहे त बि हुन कोन मञियो। हू वरी वियो सेक्रेटरी हो जी अहमद उन खे वञी चयाईं हीउ जेको नौजवान आहे सो वञे थो तव्हां सम्झायोसि। पोइ इन साॻे ॾींहं जी ॻाल्हि आहे वरी मूंखे सेक्रेटरी घुरायो। उते डिप्टी सेक्रेटरी शाहब साहिबु ऐं विक्राम साहिबु अॻ में वेठा हुजनि ऐं सलाम अलैकुम करे। पोइ हुन वरी पुछो चई तूं दमिश्क में अपॉइंटमेंट थी आहे। मुंहिंजो हा। चई पोइ छो थो तूं छॾी। मुंहिंजो हाणे ऐं चरियां थो यूनिवर्सिटी आहे ऐं मूं डॉक्टरी बि जेका एजुकेशन में कई आहे उते वञी पढ़ाई कई। चए तोखे त तमामु सुठी तुंहिंजे लाइ भला असां वधीक था कुझु कोशिशि कोन्हे कहिड़ी हुई पर कंहिं नमूने सां चयो
उन तरीक़े सां तोखे सां इनकरेज करे तोखे वधीक था कनि ऐं तूं मुंहिंजो न से मूं फ़ैसिलो कयो आहे तव्हां महिरबानी करे मुंहिंजी इस्तीफ़ा क़बूल कयो त हुन पुछो when do you want to leave, when do you want to that we should accept your resignation? त मूं चयो सर जस्ट नाउ यानी हींअर जो हींअर महिरबानी करे तव्हां क़बूल कयो बसि पोइ ईअं हुन चयो त ऑल राइट विश यू गुड लक ऐं निकिरी आयुसि कलाक अध में मूंखे उहो अहिड़ी मिली वियो तव्हां तुंहिंजी असां इस्तीफ़ा मंज़ूरु कई मूं अलामा साहिब जन खे ॿुधायो उन वक़्तु ऑर्डर निकितो त बाबा हिनखे प्रोफेसर था मुक़ररु कयूं सिंध यूनिवर्सिटी उतां वरी आयासीं हिते अचणु थियो सिंध यूनिवर्सिटी ॻाल्हि खे त वरी पोइ हिते सिखियूं पर तव्हांजे नंढपण में जेके ॾिठो तव्हां मेला मलाखड़ा जेके सकाफ़ती हालतूं सिंध जूं ॻाइण वॼाइण जा नमूना ॻाल्हियूं मुहारियूं जेके ॾिठियूं था उन ज़माने में ऐं अदब सां जेको तव्हांजो वरी पोइ थियो पंहिंजी दिलचस्पी जेका थी उन जो ज़ाहिर आहे त उहे ॻाल्हियूं हूंदियूं मुहरक उन ॾांहुं थोरो वरी रुख़ था रखूं हा इहो हिकिड़ो ॾाढो दिलचस्प बाब आहे जी जी उहो हिकिड़ो निहायत दिलचस्प दौरु आहे छाकाणि जो जॾहिं मूं अखियूं पटियूं ऐं कुझु ॾिसण वाइसण जहिड़ो चुस्त थी वियो 1920 जो पोयों हिसो आहे जी यानी 22-23 खां वठी अॻिते इहो हिकु ॻाल्हि इहा हुई त हिकिड़ी अंग्रेज़ जी धारी हुकूमत हुई जी उन अॻे मुल्क फ़तेह करे मुल्क मञाए पंहिंजा क़ाइदा कानून ठाहे अहिड़ा करे छॾिया जो के ॻाल्हियूं जेके हुयूं से उहे थियूं हलंदियूं हुयूं वरतिया सही पर सभिनी खे ख़बर हो त हीअं थींदो आहे उहो न थींदो आहे पुलिस खे वॾी ताक़त हुई वॾो ज़ोर हो हिकिड़ो पुलिस वारो ईंदो हो सॼी ॻोठ खे हैरान करे छॾींदो हो तपेदार खे वॾी ताक़त हुई कंहिं ते ढल लिखे न लिखे आबदार खे वॾी ताक़त हुई इहे सम्झो त पुलिस वारो जमानदार तपेदार आबदार इन जूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं हुयूं त केॾा ताक़त वारा आहिनि ऐं उहे नुक़सानु पहुचाए सघनि था इन जे मुक़ाबले में वरी इहो ख़्यालु हूंदो हो मुख़्तियारकार वटि वञिबो त फ़ैसिलो थींदो इहा ॻाल्हि हुई त मुख़्तियारकार वटि वञिबो त फ़ैसिलो थींदो पर जे डिप्टी त से पोइ हद थी वई सभु का ॻाल्हि ठीकु थी वेंदी इहो त कोई माण्हू कोन थियो त उहो कलेक्टर वटि वियुसि या छा मुख़्तियारकार सभु फ़ैसिला करे छॾींदो हो इहे ॻाल्हियूं जेके हुते हूंदियूं हुयूं ॿी ॻाल्हि इहा हूंदी हुई त मुंड खां वठी छाकाणि जो ही मुस्लमाननि जो मेजॉरिटी हिते हुई